बंगुल खान वारनि ने वञी रहिया आहिनि। अच्छा, इन जो मतलब है ये सुकून सा कोन रहंदा। यो बहादुर ऐं यो दोसू मूंखे जमाल वारे केस में भी घुरबल आहे। जेस ताईं इन्हनि ॿिन्ही खे लाकअप जो दीदार न कराईंदुसि ओस ताईं ये फशरू न छॾींदा। साहब, जमाल वारे केस में बहादुर खान ऐं कुझु ॿियनि माण्हुनि ते बि FIR आहे। सभु जे तव्हांजो हुकुम हुजे न, जंहिं जंहिं ते FIR आहे सभिनी खे गिरफ़्तार कयूं। ठीक है, शुरुआत बहादुर खां था कयूं। बहादुर मूंखे शमू वारे केस में भी घुरबल आहे। हली रईस दरिया खान इन्हीं खे भी ख़बर पए नालो आहे सूबेदार सुखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। साहब, हिन वॾनि माण्हुनि खे गिरफ़्तार कंदासीं त मसइला थींदा। साहब, असां बि इन तरह जा आहियूं, कोई असांखे माण्हू जीअण न ॾींदा। ॻाल्हि ॿुध आसिफ, इहा ॻाल्हि तूं हिन वर्दी पाइण खां अॻु में ई सोची आहे। हाणे इहा ॻाल्हि सोचण बेकार आहे। अमन अमान कायम रखण हर हाल में असां पुलिस जो फर्ज़ आहे। उन में जेकॾहिं असांजी जान वञे थी त भली वञे, का परवाह न आहे। गरीबनि ऐं मिसकीननि सां ज़ुल्म करण वारनि खे गले मां छिके खेले अची लाकअप कंदुसि, भली केॾा बि बासर हुजनि। सही था चओ साहब। हाणे ही जेका पुलिस आहे न, अमीरनि बजा गरीबनि जी हिफ़ाज़त कंदी। अॼु जे असां बहादुर गिरफ़्तार न कयो न, सुभाणे को ॿियो बंदूक खणी कंहिं ग़रीब जी शादी में गिणी पवंदो। सावण, ड्राइवर खे चओ त गाॾी करे। हाणे ही कानून सभिनी जे लाइ बराबरि आहे, थोड़े अमीर हुजे थोड़े गरीब हुजे। साहब, जरूर किथे भी बहादुर ॾिसो चुप करे छॾियो।